जंहिंखे परिपूरन परमात्मा हरि जो रंग लगी वियो न, वो मालिक जो सूरवीर है जो लड़े दीन के हेत। दीन जे अंदर लड़ाई करण के आम इंसान जे वस जी गाल ना है। शहादत जे लाइ भी भक्ति जी जरूरत है। और भक्ति किथां ईंदी? उन मालिक जे नाम मां। मालिक जो नाम सच्ची भक्ति अंदर में अची वई त पोइ इंसान उन धर्म जे लाइ, उन पंहिंजे रहबर जे लाइ हर वक्त हर पल हाजिर हूंदो आहे। पर जॾहिं भक्ति न हूंदी इंसान जे अंदर त उहो इंसान कुछ भी नथो करे सघे। ही त शहादत हिकिड़ो वॾो दर्जो आहे, रुतबो आहे। पर असीं त सोचे ॾिसूं पंहिंजे अंदर असां खां एतिरी कुर्बानी नथी थिए। सुबुह जो उथी थधि में स्नान करे इन ॾींहंनि में गुरु जे दर ते वञूं। असांजी एतिरी कुर्बानी न आहे, नथी निकिरे अंदरां। असीं छा धर्म जे लाइ सिर ॾींदासीं? अॼु जेकॾहिं असीं समय कढी करे गुरु जे दर ते हाज़िरी नथा भरूं त असीं किथे आहियूं? सभ खां पहिरियों त इहा आहे भक्ति जी। सभ खां पहिरियों त नाम जपण जी आहे। नाम जपे ई गुरु अर्जन देव साईं महाराज चवंदा उहो सूरवीर बणिजे थो, उहो सूरो बहादुर थिए थो। पर असीं नाम ई कोन था जपूं। और दुनिया में जीअं पहिरें पहिरें गुरु तेग बहादुर साहिब महाराज पातशाह जी बाणी ॿुधी आयासीं, असीं त अञा ताईं दुनिया में उलझा पिया आहियूं। असीं उन मालिक जे लाइ टाइम कढूं, उनखां पोइ ई उनजी रहमत उनजी कृपा अंदर में वणंदी। जॾहिं असीं पहिरें गुरु वारा बणिजी वञूं, सतगुरु कृपा करे। असांजे अंदर इहे वॾियूं हिकिड़ियूं कमियूं आहिनि। मालिक कृपा करे पंहिंजे दर सां, पंहिंजे चरणनि सां जोड़े रखे। इन नाम जो आधार असांजे जीवन में अची वञे। सतगुरु चवंदा पहिरें पहिरें पंहिंजे अंदर जी लड़ाई जीतणी आहे। जो नर दुख में दुख नहीं माने, पहिरें दुख अंदर जो दूर थिए, खत्म थिए न। असां अञा ताईं सुठे और ख़राब जे वीचारनि में पिया आहियूं। असीं अञा ताईं उन्हनि वीचारनि में आहियूं जेके वीचार असांखे अञा ताईं उतां दुनिया खे नथा तोड़े सघनि। पर जेकॾहिं बाणी गुरु जी ध्यान सां पढ़ंदासीं, बाणी गुरु जी अगरि असीं चित लॻाए पढ़ंदासीं, बाणी सां चित जोड़ींदासीं, सभ खां पहिरें अहम प्रायोरिटी अहमियत गुरु जी बाणी खे ॾींदासीं जॾहिं, त ऑटोमेटिकली उहो अंदर में बाणी जो प्रभाव पवंदो। ऑटोमेटिक अंदर में उन बाणी जी बख़्शीश थींदी, बाणी जी रहमत वसदी। आहिस्ता आहिस्ता इहा बाणी अहिड़ो कमु कंदी जे असांखे उन गुरु सां, उन मालिक सां जोड़े छॾींदी। सतनाम पर माफ़ कजो, असीं जॾहिं बाणी पढ़ंदा आहियूं न त बाणी पढ़ंदे पढ़ंदे असां विच बाणी में गायब थी वेंदा आहियूं। ज़ुबान पई पढ़ंदी आहे, अखियूं पयूं ॾिसंदियूं आहिनि, नितनेम खुलियो पियो हूंदो आहे, पर असीं मौजूदु न हूंदा आहियूं। पंहिंजनि पंहिंजनि कम वारनि जाइनि ते पहुची वेंदा आहियूं। जॾहिं बाणी पढ़ूं, उन गुरु जे आधार ते हाज़िर थी करे ध्यानु लॻाए, चित लॻाए जॾहिं पढ़ंदासीं न बाणी, इहा ई उहा बाणी आहे जेका भाई मतीदास पढ़ी हुई। इहा ई बाणी आहे जेका भाई सतीदास पढ़ी। इहा ई उहा बाणी आहे जेका भाई दयाला जी पढ़ी विया। पर उन्हनि जे पढ़ण और असांजे पढ़ण में वॾो फ़र्क़ु आहे, वॾो अंतर आहे। उन्हनि पढ़ी करे आरे जो आनंद वरितो आहे, उन्हनि पढ़ी उबलदी देग जो आनंद वरितो आहे, उन्हनि पढ़ी करे बाहि जो आनंद वरितो। पर अॼु असीं पढ़ी करे बखमली सहज ते बि आनंद नथा वठी सघूं। सतनाम बाणी त साॻी आहे, पर असांजे पढ़ण जो प्रभाव कुझु चेंज आहे, बदिलियल आहे। जॾहिं प्रीत करे बाणी पढ़ंदासीं त इहा ई बाणी आहे निरंकार जी, निरंकार जो रूप आहे। इन बाणी में सभु कुझु समायल आहे, इन बाणी में सभु मौजूदु आहे। जॾहिं पढ़ंदासीं त असांजो मन बि सुखी थींदो,
देही अरोगता थींदी और आत्मा जी भी उहा महर लहंदी, आत्मा भी उजल थींदी। बस असांजी प्रीत किथे जुड़ियल आहे? दुनिया में। असांजी प्रीत आहे संसार में। जंहिंजे लाइ गुरु नानक साहिब जी बाणी आहे, सारो जग ही ख़बर आहे सभु कंहिंखे। ही मित्र ना है, संगी ना है, चाहे केर भी है, सारो जग असांजो ना है। पर असी पोइ भी इन जग में उलझिया पिया आहियूं। सारो जग सहजंदा ही कूड़ है, मिथ्या है, पर पोइ भी असी इन कूड़े संसार में उलझिया पिया आहियूं। पर साहिब चंदा जेको सच्चो संगी आहे परमात्मा जो नाम, उन नाम सां चित लगा पंहिंजो बंदा, उहो नाम तुंहिंजो सहारो आहे। उहो ई नाम तोखे भवसागर खां पार कराईंदो, उहो ई नाम तोखे उन परमात्मा सां मिलाप कराईंदो, और उहो नाम जपे तूं सूरवीर बणिजी सघेंदो। उहो नाम जपे तूं इन भवसागर खां पार तो थी सघें। अचो गुरु नानक साहिब जी बाणी आहे। जेकॾहिं चित लॻाइणो आहे, संगी समझणो आहे, संग करणो आहे न, त उन गुरु और गुरु जी बाणी जो संग कर।